तो वो चे आज जी तकरीर करे मोहम्मद लुकमान खोखर। इन पिंडाल में आयल दोस्तों अजो की कचहरी जा साहिब सदर उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी कचहरी जा मेहमान ख़ास जनाब मोहतरम डॉक्टर नबी बख्श बलोच साहब हिन कचहरी जा एजाज़ी मेहमान चेयरमैन टाउन कमेटी जनाब करीम बख्श शेख साहब हिन कचहरी जा बिया एजाज़ी मेहमान जनाब अब्दुर्रहमान महेसर साहब हिन पिंडाल में आयल सुगड़ो साथियों शागिर्दो मजदूरो हारियो परे खां वेझे खां आयल जेके भी दोस्त आयो सभिनी खे अस्सलाम वालेकुम। सजन साईं आउं नाचीज़ ते एक करम नवाज़ी जो डॉक्टर नबी बख्श जहिड़ी शख्सियत हिन आजिज़ गुनाहगार ते वॾी महिरबानी करे ऐं पाण खे तकलीफ़ ॾेई ऐं हिन नंढड़े शहर नसीराबाद में पहुतो संदसि वॾी महिरबानी आउं तो कोन लाहे सघां पर मुंहिंजा पोयां बि कोन लाहे सघनि ऐं उन खां अलावा मूं ते जेका महिरबानी ऐं ही स्टेजूं मूंखे जंहिं ॾेखारियूं ऐं ही डॉक्टर नबी बख्श बलोच जंहिं ॾेखारियो ऐं हिन कुर्सीअ ते अचणु ऐं हिन स्टेज ते अचण जो जंहिं शर्फ़ बख़्शो उहा शख़्सियत उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जंहिं पढ़ाए मूंखे अॼु इन स्टेज जो मालिक कयो ऐं संदसि थोराए थो पर मुंहिंजी आला औलाद बि थोराए थी। सजण साईं इन्हनि लाइक़नि जे न लाइक़ हुयसि मगर लाइक़नि खणी लाइक़ कया। इन्हनि लाइक़नि जे नाओ लाइक़ हुयसि मगर लाइक़नि खणी लाइक़ कया। अॼु मुक़द्दर सां मिलियो आहे दिल बर दिलनि जो पैया दिल ठरी जो वञी ख़ैर थिया मगर बाह इब्लीस वारनि जे अंदर में अॼु बबर थी वरी जो वञी ख़ैर थिया। सजण साथियो ॿियो हिन नसीराबाद जे सभिनी शहरनि जो मौजूद मेहमान ऐं असांजे शहर जा रवासी डॉक्टर ऐं असांजो अलाह साहिब मसन साहब असांजो चेयरमैन साहब ऐं असांजो जनाब हाजी ग़ुलाम नबी मुग़ैरी साहब काइमदीन मुग़ैरी साहब ऐं असांजे शहर जा जेके बि रवासी आहिनि ऐं सभिनी जो थोराए थो आहियां जो हिन पिंडाल में पहुची करे ऐं असांजे कचहरी जी ऐं असांजी दिली हुज़ूर सां मदद करे ऐं हिन स्टेज खे कामयाब बनाइण जे लाइ हिन पिंडाल में पहुता आहिनि ऐं सॼी नसीराबाद जो थोराए थो आहियां ऐं उन्हनि जा एहसान कोन लाहे सघां। सजण साईं ही कचहरी सुगड़नि जी कोठाई वई आहे छो त आम करे हिन नसीराबाद शहर में केतिरियूं वर्सियूं थियूं आहिनि ऐं ॻाइणा कलाम ॻाए विया आहिनि ऐं हर फनकार पंहिंजो फन पेश करे विया आहिनि ऐं मुंहिंजी दिलि में इहा सालनि खां वठी सिक हुई ऐं तजवीज़ हुई त मूंखे बि तक़रीबन काफ़ी साल थिया आहिनि त नसीराबाद में रहियो आहियां मगर इहा ख़बर शायदि नसीराबाद जे समूरे शहर खे नाहे त सुघड़ छा थींदो आहे ऐं सुघड़ वटि छा आहे ऐं सुघड़ छा पैदा कंदो आहे सुघड़ छा लिखंदो आहे ऐं सुघड़ कहिड़ो ख़िताब कंदो आहे। सजण साईं आम ख़ासि करे सभिनी शहरनि खे ऐं बहिराड़ी में ॻोठनि या आम ख़ासि शहर वारनि माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी आहे अरे इहे सुघड़ आहिनि रुगो बिना बैंचूं बीठा था कुटनि ऐं बुझारत बीठा ॾियनि हे पासो ॾेई हलो। सजण साईं ईअं कोन्हे असां सुघड़ जो सिर्फ़ु बुझारत फन कोन्हे बुझारत असांजी हा आहे उहो चाहे कहिड़े हद ताईं आहे बुझारत असांजी जीअं ॿार स्कूल में वञी पहिरियों दर्जो पढ़े तीअं सुघड़ जी बुझारत पहिरियों दर्जो आहे। पोइ जे अलाह हुनखे तौफ़ीक़ ॾे
ऐं इन सुघड़ पिण सां शौक़ु रखे त पोइ मथां हीअं ते मंज़िल आहे। के के असांजा झूना झूर पोइ इन बुझारत ते बीही रहिया, मथे न चढ़िया, पर इहा बि उन्हनि जे इश्क खे शाबस आहे, पोइ बि उन्हनि खे फिटी न कयूं। छो त बुझारत महबूब जे शान में सींगार आहिनि। हिन ज़माने जी उथणी वेहणी ते गुफ़्तगू आहे ऐं आजा जा बैत आहिनि, सुघड़ पिण जा फन जेके आहिनि से काफ़ी आहिनि। जीअं आजा केरु अचे त उन खे मरहबा कजे, दादा भली आहे, मगर सुघड़ उन खे वरी पंहिंजे शहर में सिटे करे ऐं उन खे चए त भली आहे। जीअं अर्ज़ु कयुमि त भली आया भला पिरी, भली आया भला पिरी, कयूं थोरनि मथां थोरा। भली आया भला पिरी, अॼु कयूं थोरनि मथां थोरा, वाइदा पंहिंजा वरियामन, अॼु कया पिरनि मस पूरा। मुंहिंजा ठरिया नेण नसीराबाद में, थिया झूरनि मथां झूरा, पर अलाह कंदो आबाद हूंदा ॾींदुनि अरबी अजूरा। इहे अलाह कंदो आबाद हूंदा ॾींदुनि अरबी अजूरा। सजण आहे थिया सुरूरा, मुंहिंजा खुलिया भाग खोखर चए। सजण साईं तव्हां जूं ऐं महिमाननि जूं मूं ते लख लख महिरबानियूं ऐं वॾा अहसान जो हिन महफ़िल में पहुतायो। ऐं हिन महफ़िल में पूरे 7 ज़िलनि जा सुघड़ काफ़ी मौजूदु आहिनि, जो हिकु हिकु सुघड़ खे जेकॾहिं एतिरो वारो ॾींदासीं त शायदि इहा राति न रहे, छो जो डॉक्टर साहिब जन खे तकलीफ़ आहे जो वेही न सघंदा आहिनि। तंहिं करे सुघड़नि जा फन जेके आहिनि मुख़्तलिफ़ फननि ते मुश्तमिल आहिनि ऐं उन्हनि खे थोरो थोरो पेश करण जे करे, छो जो काफ़ी ज़िलनि खां सुघड़ पहुता आहिनि। जेके अव्हां जे आॾो ईंदा ऐं अव्हां उन्हनि खे ॿुधंदव, मां त तव्हांजे ई देश जो आहियां, तव्हांजे ई शहर जो आहियां, अचो त ॿाहिरिनि दोस्तनि खे ॿुधूं ऐं उन्हनि खे दाद ॾियूं त जीअं असांखां हू नाराज़ न थियनि ऐं ख़ुशि थी वञनि। सजण साईं इएं चवंदे मां चयुसि अस्सलाम वालेकुम।